अस्सलाम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ठीकु ठाक हूंदो। अॼु जो मौज़ू इहो आहे त असां पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल खे कीअं तब्दील कयूं। मूं पहिरीं बि इन हवाले सां वीडियो ठाही, पर हीउ मौज़ू एतिरो त अहम आहे जो मूं सम्झो त हिकु ॿी दफ़ा इन बारे में तव्हां सां थोरी ॻाल्हि कजे। Those who do not understand the language, please let me know so we'll discuss. अच्छा, त तव्हां पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल खे कीअं चेंज कंदव। हाणे उहो माहौल तव्हांजो फिज़िकली बि थी सघे थो, तव्हांजो डिजिटली बि थी सघे थो। ऐं हीअ फ्रीलांसिंग जे हवाले सां सिर्फ़ु ॻाल्हि नथो कयां, पर तव्हांजी ज़िंदगी में तव्हां कंहिं बि टास्क खे कंप्लीट करणु था चाहियो, तव्हांखे पंहिंजा गोल्स सेट करणा पवंदा ऐं पंहिंजे पहिरीं पंहिंजे माहौल खे चेंज करणो पवंदो। पोइ उहो तव्हांजो डिजिटली बि हूंदो, पंहिंजो फिज़िकली बि हूंदो, हर हालात में हूंदो। छो जो मुंहिंजो फोकस वधीक हिननि वीडियोज़ में फ्रीलांसिंग जे हवाले सां रहियो आहे, त इन करे आउं फ्रीलांसिंग जे हवाले सां ई तव्हांखे कुझु टिप्स ॿुधायां थो। पहिरीं त मां ॻाल्हि कंदुसि फिज़िकली तव्हांजे माहौल जे हवाले सां। फिज़िकली तव्हां पंहिंजे माहौल खे ईअं तब्दील करे सघो था त पहिरीं त इंसाननि जे बारे में ॻाल्हाइणु बंदि कयो। कॾहिं बि तव्हां डिस्कशन कयो था त कोशिश न पर इन अमल खे यकीनी बणायो त तव्हां इंसाननि जे बारे में डिस्कशन न कयो। तव्हां ख़्यालात जे बारे में डिस्कशन कयो, तव्हांजी नॉलेज वधंदी, तव्हांजो इल्मु वधंदो। जॾहिं बि तव्हां कंहिं इंसान जे बारे में वेही डिस्कस कंदव, कचहरी कंदव, इहो तव्हांजे वक़्त जो ज़ियान आहे। चाहे कहिड़ा बि हालात हुजनि, चाहे कहिड़ो बि इंसानु हुजे, तव्हां पंहिंजे फ़ाइदे खे ॾिसो ऐं तव्हांजो फ़ाइदो इन में आहे त तव्हां ख़्यालात जे बारे में कचहरी कयो, उन में तव्हांजो फ़ाइदो आहे। उहे ख़्यालात कंहिं बि हवाले सां थी सघंदा आहिनि। तव्हांजो जेको फोकस हुजे, तव्हां उन हवाले सां वेही कंहिं सां कचहरी कयो। कोशिशि कयो त तव्हां इंसाननि जे बारे में कचहरी न कयो। इहा इब्तिदा हूंदी तव्हांजे माहौल जी तब्दीली जी, ऐं इंशाअल्लाह तव्हां जीअं जीअं इन ॻाल्हि खे फोकस में रखंदव, तव्हांखे इन मां फ़ाइदो मिलंदो। डिजिटली तव्हां पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल खे ईअं चेंज करे सघो था त तव्हांजो छा फोकस आहे, तव्हां छा करणु था चाहियो। ओड़ा पेज लाइक कयो, ओड़े माण्हुनि खे ऐड कयो, ओड़े माण्हुनि खे फॉलो कयो। तव्हां जॾहिं पंहिंजी फेसबुक खोलींदव, तव्हांखे ॾिसण में छा थो अचे। जे तव्हां फ्रीलांसर आहियो त होपफुली तव्हांखे फ्रीलांस जे हवाले सां तव्हांजी न्यूज़ फीड भरियल हुजणु खपे। जे तव्हां सोशल एक्टिविस्ट आहियो त तव्हांखे तव्हांजी फीड भरियल हुजणु खपे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियुनि सां, अहिड़े क़िस्म जे आइडियाज़ सां। पर जे तव्हांजो फोकस हिकिड़ी तरफ़ आहे ऐं तव्हांजी डिजिटल लाइफ में तव्हांजी फीड जेका न्यूज़ फीड आहे, हुन में अहिड़ियूं शयूं नथियूं अचनि त तव्हांजे उन सोशल लाइफ जो फ़ाइदो न आहे। तव्हांखे पंहिंजे फोकस में फिक्स रहणो आहे। तव्हांखे हिकिड़ो रस्तो ठाहिणो आहे त मूंखे हिन रस्ते ते हलणो आहे ऐं उन रस्ते ते पंहिंजी लाइफ खे कंटिन्यू कयो। जे तव्हांजो फोकस ई नाकाम हूंदो, तव्हांजो फोकस जे लूज़ हूंदो, तव्हांजे पंहिंजे उन रस्ते ते न हलंदो, त तव्हां मंज़िल ते न पहुचंदो। होपफुली तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि न सम्झ में अचे त लफ़्ज़ सम्झ में अचनि, इंशाअल्लाह ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। दोस्तो, वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।